पर मौलवियुनि जो भलो थिए जो क़ुर पढ़णु नथा छॾनि, तर्जुमो न पढ़िजो गुमराह थींदो। पोइ गीता पढ़ूं, तोरे इंजील पढ़ूं, छा पढ़ूं? इहे मौलवी जेके जहालत ॾे वठी वञनि, हुननि ख़बर आहे जे क़ुर पढ़ंदा त पोइ असांजी दुकानदारी कान हलंदी। आयत पढ़ी चवंदो बाबा क़ुर ईअं पियो चए, तूं मौली छा थो चईं? कूड़ो कूड़े जो पुटु आहीं। इन करे न हुजे बांस न हुजे भॼे बांसुरी, न क़ुर पढ़ंदा न सम्झंदा, ऐं ईअं कमु पियो हले, असांजी पीढ़ी मुरीदी पई हले। वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि वर रसूल इन कुन्तुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर ज़ालिका खैरुन व अहसनु तावीला। क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नह इल्ला मन अबा। क़ील वमन यअबा या रसूलल्लाह? क़ाल मन अतअनी दख़लल जन्नह व मन असानी फ़क़द अबा। रवाहुल बुख़ारी। सब तारीफ़ूं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु जे लाइ, जंहिं ज़मीन आसमान सिज चंड तारा बनाया, उन खां पोइ करोड़ा ऐं बेशुमार दुरूद व सलाम नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां, जिन जे ज़रिए सां असां वटि दीन मुबीन पहुतो। प्यारा भाइरो मुस्लमानो, अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे हिन दुनिया में छाजे लाइ पैदा कयो आहे? फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। मूं जिन्ननि ऐं इंसाननि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे, अल्लाह जी इबादत। असुल मक़सदु इहो आहे, उन खां पोइ पेट आहे, घरवारी आहे, ॿार बच्चा आहिनि, हिलाल रोज़ी कमाइण, इहो बि इबादत आहे। ऐं इबादत जा घणा क़िस्म आहिनि। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, अस्तगफिरुल्लाह, सुभानअल्लाह व बिहम्दिही, सुभानअल्लाहिल अज़ीम, अमरुम बिल मारूफ व नही अनिल मुनकर, चङाई जो हुक्म करणु, बुराईअ खां रोकणु। ऐं रस्ते में को पथर पियो आहे, का हॾी पई आहे, को कंडो पियो आहे, इहो परे करणु। इंसान खे अल्लाह सुब्हानहु तआला जेके जोड़ ॾिना आहिनि 360, ये 360 कम करणु खपनि भलाईअ जा, ख़ैर जा। भलाई जे न थो रुॻी 2 रकातूं जेके इशराक जो पढ़ियूं त उनजो हक़ अदा थी वियो, न त 360 भला कम करणु खपनि। त अल्लाह जी इबादत लाइ असीं हिते आया आहियूं। जन्नत खपे थी त उनजे लाइ महिनत करियूं। जन्नत हासिलु करण जे लाइ हिते ई महिनत कंदासीं त जन्नत मिलंदी, न त पोइ जहन्नम आहे। तंहिंजे करे अल्लाह उनजे रसूल जी इताअत ऐं ताबेदारी जेका आहे उहा असांजे मथां वाजिब ऐं फ़र्ज़ु आहे। त फरमायो चयो वञो अल्लाह जो, चयो वञो उनजे रसूल जो, ऐं तव्हां में जेके साहिब अमर आहिनि, बादशाह आहिनि, हाकिम आहिनि, क़ाज़ी आहिनि, जज आहिनि, उहे बि मसलहतुन्नास, माण्हुनि जी मसलहत लाइ कमु था कनि। उन्हनि जी बि ॻाल्हि मञिबी, पर उन जे लाइ शर्त आहे,
उलिल अम्रि मिन्कुम वाह हाणे त जेकॾहिं ला ताअत लिमख़लूक़ फ़ी मासियतिल ख़ालिक़ अल्लाह जी जेकॾहिं मस्जिद थी रही आहे त पोइ मख़लूक़ जी ॻाल्हि कान मञिबी। त फरमायूं अल्लाह सुब्हानो व तआला हाणे अल्लाह ऐं रसूल जी ॻाल्हि मञो ऐं जेके साहिब अमर आहिनि उन्हनि जी, पर उन्हनि जी इन शर्त सां त क़ुर ऐं हदीस जे ख़िलाफ़ न हुजनि। हाणे इख़्तिलाफ़ थी पियो आहे, माण्हू चवंदा बाबा असां छा करियूं, हेॾा ही बि आलिम आहिनि, हेॾा ही बि आलिम आहिनि, ही बि क़ुर पिया पढ़नि, असीं बि हू बि क़ुर पिया पढ़नि, असांखे त ख़बर ई कान्हे। बाबा तव्हांखे छो ख़बर कोन्हे? डॉक्टर थी वियो, इंजीनियर थी वियो ऐं पंहिंजो मैकेनिक थी वियो, सभु तव्हां कमु कया, ॿियनि ज़बाननि में जेके अंग्रेज़ी में उन्हनि खे जेको सो तव्हां उर्दूअ में सिंधीअ में कयो, पर क़ुर जंहिं ॻाल्हि जे लाइ असीं आया आहियूं उनखे छो नथा पढ़ो? उनखे पढ़ो, उनखे सम्झो, इहा शइ लाज़मी आहे। इन करे जेको क़ुर खे नथो सम्झे, क़ुर खे नथो पढ़े, क़ुर तर्जुमे सां नथो पढ़े, उनजे सम्झण जी कोशिशि नथो करे, इहो बि वॾो जुर्म आहे। तव्हां था सम्झो त कूड़ ॻाल्हाइणु जुर्म आहे ऐं ज़िना करणु जुर्म आहे, ॿिया ग़लति कम करणु जुर्म आहे, पर ही वॾो मुजरिम आहे जेको क़ुर खे नथो सम्झे। क़ुर असांजे लाइ आयो आहे, हुदल लिन्नास, सभिनी जे लाइ हिदायत आहे। त क़ुर खे असीं सम्झूं पढ़ूं, इहो न रुॻी मौलवियुनि जो कमु आहे, असांजो बि इहो कमु आहे, सभु कंहिंजो इहो कमु आहे। क़ुर खे पढ़ूं ऐं सम्झूं, ख़ाली तर्जुमो पढ़ूं तॾहिं बि ख़बर पइजी वञे, न त पोइ क़यामत जे ॾींहुं अल्लाह सुब्हानो व तआला वटि प्यारे हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दाहींदा, उन उम्मत ते, पंहिंजी उम्मत ते दाहींदा। वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा, या अल्लाह मुंहिंजी इन क़ौम, हा मुंहिंजी इन उम्मत क़ुर खे पढ़ियो कोन, क़ुर खे पढ़ियूं त सम्झिया कोन, क़ुर में कोशिशि कोन कयूं, बचनि खे क़ुर कोन पढ़ायूं, पाण क़ुर कोन पढ़िया। क़ुर असल मक़सदु क़ुर खे सम्झणु आहे, पढ़णु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो वमज्तमा क़ौमुन फी बैतिन मिन बुयूतिल्लाह यतलून किताबल्लाह व यतदारसूनहु बैनहुम इल्ला नज़लत अलैहिमुस सकीना व गशियतहुमुर रहमा व हफ़्फ़तहुमुल मलाइका व ज़करहुमुल्लाहु तआला फी मन इंदा। के माण्हू मस्जिद में वेही, अल्लाह जे घर में वेही क़ुर पढ़नि था ऐं पढ़ाइनि था। अल्लाह रसूल ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह, बुखारी शरीफ़ में तव्हां में भला उहे माण्हू जेके क़ुर पढ़नि था ऐं पढ़ाइनि था। जेके उस्ताद आहिनि उन्हनि जी वॾी हैसियत आहे, उन्हनि जो वॾो रुतबो आहे, ऐं तालिब इल्म जेके भई क़ुर पढ़नि था। इन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दुनिया मलऊन मलऊनन मा फीहा इल्ला ज़िक्रुल्लाह तआला व मा वालाह औ आलिमन औ मुतअल्लिमा। दुनिया लानत कयल आहे, दुनिया जेके बसि हणवणु लॻो पिया, सभु दुनिया न, जंहिंखे अलाह ॾिनो आहे उन में जेको सो ज़कात ॾिए थो, ग़रीबनि मिस्किन हक़ अदा करे थो, मस्जिदूं ठाराए थो, मदरसा, इहा दुनिया लानत कयल कान्हे का। दुनिया उहा लानत कयल आहे जो अल्लाह जे नाले ते ॾेई कोन थो, ग़रीब मिस्किन जो ख़्यालु रखे कोन थो, ज़कात नथो ॾे, इहा दुनिया लानत कयल आहे। दुनिया मलऊन मलऊनन मा फीहा, ॿिया जेके बसि गाॾियूं, मोटरूं, कारूं, बैंक बैलेंस, ज़मीनूं, कारखाना, मार्केटूं, इहे बि लानत कयल। दुनिया मलऊन मलऊनन मा फीहा इल्ला ज़िक्रुल्लाह तआला व मा वालाह, अल्लाह जो ज़िक्र ऐं ॿियो जेको उन सां शइ वासल, ऐं आलिमन औ मुतअल्लिमा, या उस्ताद जेके पढ़ाइण वारा आहिनि ऐं मुतअल्लिम जेके शागिर्द, इहे लानतनि खां बचनि। त मज्तमा क़ौमुन फी बैतिन मिन बुयूतिल्लाह, अल्लाह जे घर में या किथे बि क़ुर पढ़नि था, पढ़ाइनि था। यतलून किताब अल्लाह व यतदारसूनहु बैनहुम, ऐं हिक ॿिए खे पिया पढ़ाइनि, हू हुनखे बि पढ़ायो, हुनखे बि पढ़ायो, हुनखे बि ॿुधायो, हुनखे बि ॿुधाए। इल्ला नज़लत अलैहिम सकीना, उन्हनि मथां सुकूनत नाज़िल थी अल्लाह जी तरफ़ां, राहत आराम, उहा उन्हनि खे ख़बर आहे, ॿियनि खे ख़बर ई कान्हे।
वग़शियतहुम रहमह, रहमत उन्हनि खे अल्लाह जी विकोड़ियो थी वञे। वहफ़तहुमुल मलाइका, ऐं फ़रिश्ता उन्हनि खे घेरो करियो था वञनि। वज़करहुमुल्लाहु तआला फ़ी मन इंदह, अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि माण्हुनि जो ज़िक्र थो करे, पंहिंजा जेके फ़रिश्ता मलाइका जेके हूंदा आहिनि अॻियां, त फ़िलाणा फ़िलाणा बाना वेही फलानी मस्जिद में जे हरमैन जे मस्जिद में पिया ज़िक्र कनि, पिया यादि कनि, क़ुर पिया पढ़नि, पिया पढ़ाइनि, पिया मसाइल ॿुधाइनि। त वॾो रुतबो आहे उन्हनि जो, उस्तादनि शागिर्दनि जो। हदीस में वमन बत्ता अमल लम युसर बि नसब, नसब वॾो आहे, फलान ख़ानदान जो आहे, फलाणे क़बीले जो आहे, फुला आहे, फुला आहे। नसब नामो कंहिं कम जो कोन थींदो। वमन बत्ता अमल, अमल ज़ईफ़ आहे, अमल आहे कोन, नमाज़ कोन्हे, रोज़ो कोन्हे, क़ुर जी तिलावत कान्हे, ज़िक्र अज़कार कोन्हे को। लम युसर बि नसब, नसब कंहिं कम जो कोन्हे। नसब कबीलो अहल आल कम ॾे आहे त नूह अलैहिस्सलाम जो पुटु, या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैर सालिह, इहो तुंहिंजो अहल ई कोन्हे को, तुंहिंजो औलाद ई कोन्हे को। आहे त तुंहिंजो औलाद, अमलुन गैर, अमल सालिह कोन्हे त ईमान कोन आंदी, ख़तमु। लूत अलैहिस्सलाम जे घरवारी, नूह अलैहिस्सलाम जे घरवारी वेंदियूं जहन्नम में। इब्राहीम अलैहिस्सलाम उनजो वालिद, अंदाज़ो त लॻायो त जेकॾहिं अमल न आहे, पोइ चयाऊं फलाणे ख़ानदान जो, फलाणे क़बीले जो। सऊदी अरब जे उलमानि ऐं कमेटीअ वारनि, इब्न उसैमीन, वॾा वॾा आलिम, उन्हनि चयो आलिमा जेको मुराद आहे, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद। आलिम छा मुराद आहे? आलिमा मुराद आहे जेके नबीअ जे तरीक़े ते हलंदा, उन्हनि ते बि सलात पढ़िजे। जेके नबीअ जे तरीक़े ते न आहिनि, सॻो चाचो आहे, सॻो चाचो आहे अबू लहब, पर जहन्नम में। जे आल जो वठंदो त अबू लहब बि आलम आहे, चाचो आहे, पर मैं न, इहो आलम आहे ई कोन। त जेको आले फ़िरऔन जेको चयो थो वञो ॿिनि लाइ, त माना आले फ़िरऔन जेके उन पोयां लॻंदड़ सभिनी आलम। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तरीक़े ते हलनि था, जेके नमाज़ूं पढ़नि था, क़ुर सुन्नत अॻियां रखी अमल कनि था, आलम उहे दाख़िल। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद, आलम इहे मुराद अथव। इहे सऊदी अरब जे उलमानि जे वॾा वॾा मुफ़्ती जेके इब्न उसैमीन बाक़ाइदे फ़तवाऊं आहिनि। असां वटि अमल हुजे न हुजनि, साईं शाह साहिब, साईं पीर साहिब पहिरें पिया करनि पिया, हीअं पिया कनि, सजदा पिया कनि, केॾी जहालत आहे। इहो सिर्फ़ु सबबु इहो आहे जो क़ुर खे छॾे, नबी जे फ़रमान खे छॾे ॾिनऊं। त हाणे उहे माण्हू जेके चवंदो असांखे कहिड़ी ख़बर आहे। बाबा तव्हां बि त कोशिशि करियो, हिन दुनिया में आया आहियूं अलाह जी इबादत लाइ, क़ुर खे सम्झो, क़ुर खे पढ़ो, न त पोइ अलाह रसूल क़यामत ॾींहुं दाई थींदा पंहिंजी उम्मत जे मथां। वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा, या अल्लाह मुंहिंजी हिन क़ौम क़ुरान पढ़ियो कोन, क़ुरान खे सम्झूं कोन, क़ुरान बच्चनि खे न पढ़ायूं, क़ुरान पाण कोन पढ़ियूं, क़ुरान जी माना ऐं मतिलबु न सम्झायूं। हाणे हुते अल्लाह वटि इस्तिग़ासा पेश कंदा प्यारे हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा, हिन मुंहिंजी क़ौम क़ुरान खां हिजरान करे छॾियो, क़ुरान पढ़ियूं कोन, क़ुरान सम्झूं कोन, क़ुरान खे सम्झण जी कोशिशि कोन कयाऊं, बच्चनि खे क़ुरान न पढ़ायूं। पोइ छा थींदो? सफ़ारिश त शफ़ाअत कुबरा थींदी, पर पाण अल्लाह जा रसूल दाई थींदा उम्मत जे मथां, पोइ कीअं शफ़ाअत कंदा? त बाबा क़ुरान त सऊं सिधो ॿुधाए पियो न। त हाणे थी इख़्तिलाफ़ थी पियो आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला अंधेरे में कोन छॾियो आहे। फरमाए फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल,
जॾहिं बि तव्हांजो तनाज़ो थी पए, इख़्तिलाफ़ थी पए, हराम हलाल में, जाइज़ नाजाइज़ में, नमाज़ कीअं पढ़ूं, ऐं हज कीअं करियूं। हज ख़ुदि वञी माना सिखूं, अलाह मूंखां हज जा मसाला सिखो, जीअं मां तो हज कयां, जीअं ॿुधायां थो ईअं हज करियो। सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, बुखारी शरीफ़ में नमाज़ ईअं पढ़ो जीअं मूंखे पढ़ंदे था ॾिसो। जेको हदीसनि में जेको तरीक़ो आयो आहे उहा नमाज़ पढ़ो, बाबे ॾाॾे वारी न, मौली वारी न, मुफ़्तीअ वारी न। अजीब मंज़र आहे। कंहिं रफ़ल करे विधी, आमीन ज़ोर सां चई, ओॾी महिल कावड़ जो वञा, मस्जिद मां कढोसि। अमरा ॿुधाए थो त लाड़काने में उतां छॾे वियो आहे, सऊदीअ मां छॾे, हाणे चई त मूंखे त ख़बर कान हुई, हू त माना अक़ीदो न सही कयो। उते पासे में का मस्जिद जेका जो हुई सा चवंदा आहिनि त अहल सुन्नत, पर अहल सुन्नत ईअं कोन कंदा न, उहो त नबी साईं जो सुन्नत ई हदीस न। चऊं वञो निमाज़ पढ़ण, अखियूं पिया फोटारीनि पिया ॾिसनि त हीउ कीअं थो अचे, हिते भई त न अचे। पोइ चयाऊं सम्झो मुंहिंजो शुक्र करजो विढ़िया ई कोन। हा न त विढ़नि था, मस्जिद खे धोअनि था त मस्जिद पलीत थी वई। अलाह जा बंदा ॾिसो त सही, जी पोइ मूं छॾे ॾिनो, पोइ परे आहे मस्जिद, पोइ उते वञा थो, वञो नमाज़ पढ़ां थो उते, या बाक़ी जुमो थो वञो उते पढ़ां, बाक़ी इन्हनि खे मूं छॾे ॾिनो। त हाणे इहा साॻी शइ जेकॾहिं मूंसां बि हिकिड़े बहस कयो, इस्लामाबाद में वेठासीं, अरबी बि ॼाणे पियो, हो पाकिस्तानी पर माना उते जो रहियलु हो। नमाज़ असां रफ़ल करे पढ़ी, जमायत पंहिंजी कईसूं, देरि सां पहुतासीं जेका मस्जिद आहे फैसल मस्जिद। त चयो रफ़ल दीन ॿियो टियो, मुंहिंजो छो? पोइ चई न या पाण पाकिस्तान ॿियो हनफी मसल खे ॼायूं, या न करणु खपे। मुंहिंजो दीन हनफीअ जो आहे छा? ऐं मां अबू हनीफ़ फरमायो इज़ा साल हदीसन फहुव मज़हबी, मुंहिंजो मज़हब सही हदीस अथव, ॿियो मुंहिंजो मज़हब कोन्हे को, ज़िंदगी में या ज़िंदगी खां बाद में तव्हांखे सही हदीस मिले, उन जे पोयां लॻिजो मुंहिंजी ॻाल्हियुनि खे दीवारनि ते हणी छॾियो, उछलाए छॾियो। इन करे हुनजे ॿिनि शागिर्दनि अबू मोहम्मद यूसुफ जेके आहिनि, उन वॾो इख़्तिलाफ़ कयो पंहिंजे इमाम सां। असल जेका तौहीद आहे उहे केरु बि नथो वठे, पंहिंजी निस्बत उनजे करे माना केरु बि नथो वठे। हालांकि इमाम अबू हनीफ़ रहमतुल्लाह जो चवणु आहे त अलाह अर्श ते आहे, उनजी ताक़त, उनजी कुदरत, उनजो इल्मु हर जाइ ते आहे, बाक़ी अलाह अर्श अज़ीम ते आहे, पर वेझो आहे, असां वेझो आहे, असीं उन वेझो आहियूं। पोइ मुंहिंजो भला ॻाल्हि ॿुध, आउं आहियां शाफ़ई, आउं आहियां शाफ़ई। शाफ़ई बाक़ाइदे बरमलाए चयो आहे, नमाज़ सिरी हुजे, जहरी हुजे, इमाम हुजे, मुक़्तदी हुजे, सफ़र में हुजे, हज़र में हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, त पोइ सूरत फातिहा बि पढ़े, रफ़ल बि करे, आमीन बि ज़ोर सां चए। हा न पोइ ठीकु आहे, पोइ ठीकु आहे बाबा शाफ़ई आहे न, पोइ का ॻाल्हि, पोइ भले तूं पोइ कर। यानी जुर्म छा आहे? जुर्म इहो आहे जो अलाह जे रसूल खे न मञो, अलाह जे रसूल जे हदीसनि खे ठुकरायो, अलाह जे रसूल खे जेको अलाह ताज पारायो आहे, इहो ताज लाहियो ऐं उम्मतुनि खे ॾियो, पोइ भले पिया करियो, जेकी वणेव से पिया करियो, ठीकु आहे, तव्हांजे लाइ जाइज़ आहे। बाक़ी अलाह जे रसूल जी ॻाल्हि न मञो, दिमाग़ ख़राबु अथव, असांखां इहो न थींदो कमु। आख़िरी कतरो जेसिताईं रत जो हूंदो असां इहो न कंदासीं, छो त अलाह जो कलमो कंहिंजो पढ़ियो अथऊं, अलाह उन जे रसूल जो, पोइ कीअं ॿियनि खे छाजे लाइ मञूं? हा उलमा आहिनि जेके मुज्तहिद आहिनि, उन्हनि जे इज्तिहाद खे मञूं था, सभिनी जो अदब एतिराम आहे। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदीना मुनव्वरा में मस्जिद नबवी में ऐं क़ब्र रसूल जे वेझो वेही दर्स ॾींदा, पर कुल्लु युसीब युख्ती इल्ला साहिब हाज़िल क़ब्र, असां मां हर हिकु ग़लती बि करे थो, सही बि ॻाल्हि करे थो, पर हिन साहिब क़ब्र खां कॾहिं ग़लती कान थी। वमा यंतिक़ु अनिल हवा इन इल्ला वही युहा, ये तो वही जे ज़रिए सां ॻाल्हाईंदा, बाक़ी ॿियनि सभिनी खां ग़लतियूं बि थियनि थियूं, ख़ताऊं बि थियनि थियूं, सही बि ॻाल्हि चए थो। जेकॾहिं
हिननि खे रफ़अ ज़हन सां जेकॾहिं एतिराज़ हुजे उन खे ग़लति था सम्झनि, आमीर सां ग़लति था सम्झनि, सूरत फातिहा इमाम जे पोयां पढ़ण खे ग़लति था सम्झनि, त पोइ शाफ़ई खे बि ग़लति चवनि। शाफ़ई जेकॾहिं आहे त पोइ सही आहे, यानी मतिलबु इहो आहे असीं आमीन ज़ोर सां कोन था चऊं, रफ़अल यदैन कोन था चऊं, इमाम जे पोयां फातिहा कोन था पढ़ूं। ही सभु इहे कम कनि था, पर हू छाजे लाइ था कनि? जेके रफ़अल यदैन कनि था चवंदा असीं आहियूं शाफ़ई या हंबली आहियूं, तंहिंजे करे असीं कयूं था। हेॾा ही कनि कोन था, पर तव्हीं असांजा भाइर आहियो। बाबा चोरी आहे त साॻी आहे न, जेको अहल हदीस जो चोरी करे हू बि त साॻी पियो करे, ग़लति उन खे बि चओ न। चवनि न छाजे करे त बाबा हू बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि कोन थो मञे। अल्फाज़ कुझु सख़्तु आहिनि, पर सम्झणु खपे शाफ़ई या हंबली या छा इहे बि नबी साईं खे कोन था मञनि, उन जी ॻाल्हि कोन था मञनि, उन जो चवणु कोन था कनि। असीं बि नबी साईं जी ॻाल्हि चवण ते कोन था हलूं, पंहिंजे उम्मती जेको आहे उन खे वॾो करे उन जी ॻाल्हि था मञूं, होॾा हू बि जेको उम्मती। इन करे हाणे असीं ॿई भाइर आहियूं। हू साॻिया कमु करे थो, असीं नथा करियूं, असीं भाइर आहियूं इन ॻाल्हि में। हू बि नबी साईं जी ॻाल्हि कोन थो मञे, असीं बि कोन था मञूं। ऐं उहे कम जेके साॻिया अहल हदीसनि वारा हू कनि था, पर हू सही आहिनि, छो त उम्मतीअ खे था मञनि, उम्मतीअ जे पोयां था लॻनि। बाक़ी अहल हदीस ग़लति इन करे आहे त नबी साईं जी हदीस थो पढ़े, नबी साईं जी ॻाल्हि थो मञे, उन जी हर वक़्तु चए थो क़ाल अल्लाह क़ाल रसूल क़ाल रसूल क़ाल रसूल, इन करे असांजो भाइर आहिनि ई कोन। अल्फाज़ सख़्तु आहिनि, माना मतिलबु हिकिड़ो ई आहे। गौर कंदव त माना हिते त प्यारा भाइरो ॾिसो। इन करे इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में सुफ़ियान सौरी वॾो हिकिड़ो आलिम, वॾो मुहद्दिस, वॾो पंहिंजो फ़क़ीह हुयो। उहे मसाला ॿुधाईंदो हो त बाबा हीअ ॻाल्हि हीअं आहे हीअं। पोइ जॾहिं इहा ॻाल्हि थींदी त पोइ इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह हदीस पढ़ी ॿुधाई त पोइ उन ते कुझु माण्हुनि जो साईं सुफ़ियान सौरी त हीअं थो चए, सुफ़ियान सौरी हीअं थो चए। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमायो अजबतु लिक़ौमिन अरफ़ुल इस्नाद व सिहतहु व यज़हबून इला राय सुफ़ियान वल्लाहु तआला यक़ूल फलियहज़र अल्लज़ीना युख़ालिफ़ून अन अम्रिहि अन तुसीबहुम फितना औ युसीबहुम अज़ाबुन अलीम अतदरी मल फितना अल फितनतु शिर्क लअल्लहु इज़ा रद्द बअद क़ौलिहि अन यक़अ फ़ी क़ल्बि शैउन मिन ज़िग़ फयुल्क़ी। इमाम अहमद बिन हंबल फरमायो त हदीस बि सही आहे, मतन बि सही आहे, को हुन में शक शुबो कोन्हे को। पोइ जॾहिं हदीस पेश कई थी वञे त चवंदा सुफ़ियान सौरी थो चए, जीअं अॼुकल्ह बाबा फलाणो हीअं थो चए फलाणो। इमाम अहमद बिन हंबल फरमायो अजबतुल क़ौमिन, हीअ त वॾा ॾाढा अजीब माण्हू आहिनि। इमाम अहमद बिन हंबल मशहूरु माण्हू, 4 इमाम जेको उन्हनि मां। अजबतुल क़ौमिन अरफ़ुल इस्नाद व सिहतहु, सनद बि सही आहे, हदीस बि सही आहे, मतन बि सही आहे। व यज़हबून इला राय सुफ़ियान, त जॾहिं हदीस पेश कई थी वञे त सुफ़ियान सौरी जी ॻाल्हि था कनि। उहो त हीअं थो चए, उन जी तरह हीअ आहे, असीं त उन खे ॾाढा फॉलो करियूं, असीं त उन खे था मञूं। त फरमायो ॾाढा अजीब माण्हू आहिनि, वल्लाह अलाह जो कसम आहिनि बि अजीब माण्हू। जॾहिं अलाह जे रसूल जी हदीस अची वई ॻाल्हि ख़तमु। त फरमायो अजबतुल क़ौमिन अरफ़ुल इस्नाद सिहतहु व यज़हबून इला राय सुफ़ियान। वरी हदीस ॾिसी ॿुधी सभु ॻाल्हि करे, हदीस सही आहे पर सुफ़ियान सौरी जी था ॻाल्हि कनि। वल्लाहु तआला यक़ूल, अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो फरमाए, सूरत नूर जी आयत पढ़ फलियहज़र अल्लज़ीना युख़ालिफ़ून अन अम्रिहि, उन्हनि माण्हुनि खे अल्लाह खां डिॼणु खपे। जॾहिं अल्लाह जे रसूल जी हदीस मौजूदु आहे वरी उन जे ख़िलाफ़ मुख़ालिफ़ था ॻाल्हि कनि। क़ुरान थो चयो फलियहज़र अल्लज़ीना युख़ालिफ़ून अन अम्रिहि, अल्लाह जे रसूल जे अमर जी ख़िलाफ़ वर्जी था अन तुसीबहुम फितना, दुनिया में उन्हनि मथां फितनो ऐं मुसीबत अची वञे। औ युसीबहुम अज़ाबुन अलीम, या क़यामत जो इन्हनि मां दर्दनाक अज़ाब हूंदो। पोइ त फरमाइनि फितना जेको लफ़्ज़ आयो आहे
फलियहज़र अल्लज़ीना युख़ालिफ़ूना अन अम्रिही अन तुसीबहुम फ़ितना। अतदरी मल फ़ितना, फ़ितने मां छा मुराद है? अतदरी, इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमाए अतदरी मल फ़ितना, अल फ़ितनतु शिर्क लअल्लहु इज़ा रद्द बअद क़ौलिही। हिकिड़ी हदीस खे छॾी, ॿिए खे छॾी, टीह खे छॾी, ऐं यक़अ फ़ी क़ल्बी शैउन मिन ज़ैग़ फ़युहलिक, पोइ दिलि ते कटु चढ़ियो वञे, पोइ चढ़ंदी चढ़ंदी तव्हांजो हुनजी हलाकत थी वेंदी, बर्बादी थी वेंदी, तबाह थी वेंदी। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो। अदी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मुस्लमान थियो त जॾहिं इहा इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाबा मिन दूनिल्लाह, यहूदियुनि ऐं नसारनि पंहिंजे मौलवियुनि खे, पंहिंजे मुफ़्तियुनि खे, पंहिंजे आलिमनि खे, पंहिंजे पीरनि खे रब करे मञियो। इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबान अरबाब, अरबाब जमा आहे रब जो, रब करे मञियो। अदी बिन हातिम ॾाढो परेशान थियो, चई अल्लाह जा रसूल, असीं उन्हनि खे रब करे त कोन मञीदासूं, तव्हां हिते क़ुर पहुचो रब करे मञूं। पाण फरमायूं अलैस युहर्रिमून मा अहल्लल्लाह फतुहर्रिमून व युहल्लिलून मा हर्रमल्लाह फतुहिल्लून फ़क़ुल्तु बला क़ाल फ़तिल्क इबादतुहुम। ओ हे मौलवी, हे मुफ़्ती बैठा, तव्हांखे जे चवनि हीउ हिलाल आहे, तव्हां इहो सम्झो थे बग़ैर दलील जे तव्हां उन्हनि जी ॻाल्हि मञी थे? हा, इहा ॻाल्हि सही आहे। बग़ैर दलील चवनि हीउ हराम आहे, बग़ैर दलील जे तव्हां ॻाल्हि मञी थे? चऊं हा बराबरि, इहा ॻाल्हि सही आहे। फरमायूं फ़तिल्क इबादतुहुम, इहा ई त हुननि जी इबादत आहे, इहो त हुनखे रब करे मञियो आहे। तंहिंजे करे असां ख़्यालु करियूं त फरमाया अल्लाह सुब्हानहु व तआला फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि व रसूल। जॾहिं बि तव्हांजो तनाज़ो थिए, इख़्तिलाफ़ थिए, हराम हलाल जाइज़ नाजाइज़, नमाज़ कीअं पढ़ूं, रोज़ो कीअं रखियूं, हज कीअं करियूं, फ़रुद्दूहु, उनखे मोटायो केॾां? असांजो उस्तादु हूंदो हुते मके में इदरी साहिबु, पोइ कावड़जी वेंदो, कावड़ पहुचंदो फ़रुद्दूहु इला ऐन, फ़रुद्दूहु इलल उलमा पाकिस्तान वला हिंद वला बंगला वला फलान वला फलान, ला वल्लाह ला वल्लाह। पोइ जॾहिं इख़्तिलाफ़ थी वियो उनखे मोटायो केॾां? पाकिस्तान जा आलिम, फलाणे जा आलिम, मिस्र जा आलिम, फलाणे जा आलिम, न न, फ़रुद्दूहु इलल्लाह व रसूल, मोटायो इलल्लाह, अल्लाह जी तरफ़, क़ुर जी तरफ़, व रसूल ऐं रसूल जी हदीस जे तरफ़। ॻाल्हि ख़तमु कान थी। फरमायो इन कुनतुम तुमिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िर, अगरि तव्हांजो अल्लाह ते ईमान आहे, आख़िरत ते ईमान आहे, त रस्तो हिकिड़ो ॿ चारि पंज ज़ालिक ख़ैरु व अहसनु तावीला, इहो ई बहितर आहे, अंजाम बि न इहो बहितर थींदो। त हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो असांजो अॼुकल्ह छा हाल लॻो पियो आहे। जॾहिं बि का ॻाल्हि थिए थी, क़ुर जी आयत पेश थिए थी, हदीस पेश थिए थी, चई असांजो मुफ़्ती, असांजो आलिम, बाबा उहे ग़लती करे सघनि था, या उन खां जेको सो क़ुर खे सम्झो कोन, या जेके उन वक़्त जा जेके इमाम हा हदीस कान पहुती, हदीस जे पहुती आहे त कुल्लु युसीबु युख़्ती, हर एक मां ख़ता बि थिए थी, सही बि करे थो ॻाल्हि, उन्हनि खां ख़ता थी वई, उन्हनि खे त माफ़ आहे। पर तोखे हींअर कहिड़ो उज़ुर आहे? जॾहिं हदीस सही पहुती थिए, ॻाल्हि अल्लाह जे रसूल जे तरफ़ां, हाणे इन में हेॾा होॾा न ॾियार, अल्लाह ऐं उन जे रसूल जी ॻाल्हि। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन मिन कुल्लि ज़ंबिन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। इन्नल हम्दुलिल्लाह व कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद। क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लु उम्मती यदख़ुलूनल जन्नह इल्ला मन अबा। अल्लाह जे रसूल फरमायो हर उम्मती मुंहिंजो जन्नत में वेंदो, लेकिन जंहिं जन्नत में वञण खां इनकार कयो। साहबनि अर्ज़ु कयो जन्नत त सभिनी खे खपे थी, हिनखे बि खपे, हुनखे बि खपे, मूंखे बि खपे, ॿियनि खे खपे, जन्नत में वञण खां केरु इनकार कंदो? कुल्लीअ कानून अल्लाह जे रसूल ॿुधायो, बुख़ारी शरीफ़ रिवायत आहे, 1400 साल पहिरियां ॿुधाए छॾियो पाण। कुल्लु उम्मती यदख़ुलूनल जन्नह इल्ला मन अबा। क़ील वमन याबा या रसूल अल्लाह। अल्लाह जे रसूल जन्नत में वञण खां केरु इनकार कंदो? जन्नत सभु कंहिं खपे थी।
अल्लाह जे रसूल फरमायो, ॿुधो कन खोले ॿुधो, मन अतानी दखलल जन्नह, जंहिं मुंहिंजी इताअत कई, मुंहिंजी ताबेदारी कई, मुंहिंजी ॻाल्हि मञी 1400 साल पहिरियां 1400 साल बाद में क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि जे लाइ ऐलान आहे। ही हिकिड़ी ख़बर आहे, इहो ॿुधो ऐं पाण सां जेको सो पंहिंजे खे ॿधी रखो, पंहिंजे पाण सां पंहिंजे पलांद सां ॿधी रखो। मन अतानी दखलल जन्नह, जंहिं मुंहिंजी इताअत कई, मुंहिंजी ॻाल्हि मञी, के कंहिंजे पोयां लॻा, के कंहिंजे पोयां लॻा, के कंहिं उम्मती जे पोयां लॻा, के पीरनि जे पोयां लॻा, के वीरनि जे पोयां लॻा, के मुफ़्तियुनि जे पोयां लॻा, फलाणे मज़हब जे पोयां लॻा। मन अतानी दखलल जन्नह, जंहिं मुंहिंजी इताअत कई, क़ुरान नबी जो फरमान साम्हूं रखियो थो, उन ते हले, उन खे मञे थो ऐं उन जे मुताबिक़ करे थो, उन चयो मूंखे जन्नत खपे थी। मन अतानी दखलल जन्नह, जंहिं मुंहिंजी इताअत कई, मुंहिंजी ताबेदारी कई, उन चयो मूंखे जन्नत खपे थी। वमन असानी फ़क़द अबा, हदीसुनि ते हलण जे लाइ, मुंहिंजे हुकुम ते हलण जे लाइ टाल मटोल कनि था, आना बहाना कनि था, साईं मुंहिंजो मुफ़्ती, मुंहिंजो आलिम, मुंहिंजो फलाणो, मुंहिंजो फलाणो। जीअं इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह फरमायो त आऊं अल्लाह जे रसूल जी हदीस पेश थो करियां, हदीस बि सही आहे, को शक शुबो कोन्हे को। पोइ वरी चवनि था त सुफ़ियान सौरी त हीअं थो चए, फलाणो हीअं थो चए, असांजो मौली मुफ़्ती हीअं थो चए। बाबा जन्नत खपे थी त नबी सोने जो तरीक़ो, उन ते हलो कामयाबु थी वेंदो। उहो तरीक़ो न वरितव, ॿियनि जे पोयां लॻो त पोइ जन्नत कीअं मिलंदी? मन अतानी दखलल जन्नह वमन असानी फ़क़द अबा, रवाहु बुख़ारी। जंहिं मुंहिंजी इताअत कई, क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ ऐलान आहे, उन चयो मूंखे जन्नत खपे थी। पर अल्लाह जे रसूल जे ॻाल्हियुनि ते हलण खां, हदीसुनि ते हलण खां टाल मटोल करे थो, उन चयो मूंखे जन्नत कान थी खपे। त प्यारा ॿाहिरो जन्नत खपे थी, उन जे लाइ महिनत करियूं, उन लाइ कोशिशि करियूं, जदोजहद करियूं, त पोइ जन्नत मिलंदी। भला इहा न त पोइ जन्नत कीअं मिलंदी? फ़िरक़ेबाज़ी त थियणी आहे। अल्लाह जे रसूल पाण ॿुधायो, चऊं त यहूदनि ऐं नसारनि में 71 फ़िरक़ा थी विया। वसतफ़्तरिक़ु हाज़िहिल उम्मह अला सलासिन व सबीन फ़िरक़ा, मुंहिंजी हीअ उम्मत कलमे पढ़ण वारी, नमाज़ पढ़ण वारी, दीन ते हलण वारी, दावाऊं करण वारा, सभई हदीस इहा बि पढ़नि था, सभु 73 फ़िरक़नि में तक़सीम थी वेंदी। घणनि में? 73 फ़िरक़ा। कुल्लुहा फ़िन्नार इल्ला वाहिद, 72 वेंदा जहन्नम में, हिकिड़ो जमायत उहा वेंदी जन्नत में। सभु को चए त असीं उहे, पर तराज़ू खणी तौर त करियो, ख़बर त पए न। पुछियो साहबनि त उहे कहिड़ा ख़ुशि नसीब आहिनि? मुस्लमान अलै वसाबी, जंहिं शइ ते मां आहियां, मुंहिंजा साहब जिते आहिनि, तॾहिं हो क़ुरान या नबी जो फरमान, लाल किताब तूं हुयूं कोन, जंहिं उन खे वरितो क़यामत ताईं, उन खे जन्नत मिलंदी। इहो कामयाबु थी वियो, इहो कामरान थी वियो। पर जे ईअं न कयई, हेॾा होॾा पोइ निहारींदो, फलाणे जे पोयां, फलाणे मुफ़्तीअ जे पोयां, फलाणे पोयां लॻा, हुन चयो आहे, हिन चयो आहे, उन चयो मूंखे जन्नत खपे ई कान थी। मन अतानी दखलल जन्नह वमन असानी फ़क़द अबा, जंहिं मुंहिंजी इताअत कई 1400 साल पहिरियां, बाद में क़यामत ते अचण वारनि, उन जो मूंखे जन्नत खपे थी। वमन असानी फ़क़द अबा, पर मुंहिंजे तरीक़े ते हलण जे लाइ, हदीसुनि ते अमल करण जे लाइ कई बहाना, कई हेॾा, उन चयो मूंखे जन्नत कान थी खपे। क़ुरान में पढ़ो त सही, बार बार अताअतुल्लाह व अतीउल्लाह व अतीउ रसूल वला तुब्तिलू अमालकुम, चयो मञो अल्लाह जो, चयो मञो रसूल जो, ऐं अमल पंहिंजा ज़ाया न करियो। मतिलबु छा आहे? जेकॾहिं ॿियनि जे पोयां लॻो त पोइ पंहिंजा अमल ज़ाया थी वेंदा।
इत्तबिउ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनि औलिया। ताबेदारी कयो कंहिंजी मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम, जेकी नाज़िल थियो आहे तव्हांजे रब जे तरफ़ां तव्हांजे तरफ़। हे लाल किताब नाज़िल थी वञे छा? अलाह ते या रसूल वटि आयूं आहिनि छा? पाण फ़ैसिलो कयो। असांजी त खुली ॻाल्हि आहे, प्यार मुहबत वारी ॻाल्हि आहे। हरू भरू कंहिंखे कावड़ लॻे थी त संदसि मर्ज़ी आहे। बाक़ी जंहिंजो कलमो पढ़ियो अथई उन जे मञो न, जंहिंजो कलमो पढ़ियो अथई उन जूं हदीसुनि खे छॾियो, इधर उधर पियो टाल मटोल करे त पोइ कयो। इत्तबिउ ताबेदार कयो मा उनज़िला, जेके कुझु नाज़िल कयो आहे इलैकुम तव्हांजे तरफ़, मिन रब्बिकुम तव्हांजे रब जे तरफ़, वला तत्तबिउ मिन दूनि औलिया, ऐं ॿिया जेके औलिया पंहिंजा बनायो त हुन जे पोयां बि छोरे गाबे वांगुरु, जंहिं गाबे जी माउ मरी वेंदी आहे न, पोइ जेका गाऊं ॾिसंदो वञी उन खे धाईंदो, वरी हुन जे पोयां, वरी हुन जे पोयां। ईअं न थियो भली। अलाह ऐं रसूल जो तरीक़ो वाज़िह आहे, क़ुरान वाज़िह आहे, हदीसूं वाज़िह आहिनि। तव्हां उन छोरे गाबे वांगुरु जंहिंजी माउ मरी वई, हाणे ख़बर ई कान थी बसि हुनजी माउ त आहे कोन, पोइ जेका गाऊं ॾिसंदो, जेका ढके ॾिसंदो वञी हुन जे पोयां, वरी हुन जे पोयां, वरी हुन जे पोयां, त कुझु मिले। छो अची ॿियनि जे पोयां लॻायो? ॿियनि जो एतिराम आहे, अदब आहे, मौली आहिनि, आलिम आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, औलिया अल्लाह आहिनि, मञूं था। पर औलिया अल्लाह केरु आहिनि? औलिया अल्लाहनि खे सिंग कोन थींदा आहिनि। औलिया अल्लाह जिन बि ईमान आंदो आहे उहे औलिया अल्लाह आहिनि। अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू, अल्लाह वली माना दोस्त, अल्लाह दोस्त आहे उन्हनि माण्हुनि जो जिन ईमान आंदो आहे। सभिनी ईमान आंदो आहे तॾहिं त मस्जिद में आया आहियो न। जे ईमान न हुजे हा छाजे लाइ मस्जिद में अचनि हा? अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू, अल्लाह वली आहे, दोस्त आहे उन्हनि माण्हुनि जो जिन ईमान आंदो आहे, कलमो पढ़ियो आहे, दीन ते हलनि था, इस्लाम ते हलनि था, नमाज़ूं पढ़नि था, रोज़ा रखनि था, अरकान इस्लाम ते हलनि था। अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर, ज़ुल्मातनि ऐं अंधेरनि मां कढी रोशनीअ तरफ़ अल्लाह उन्हनि खे करियो आहे। वल्लज़ीन कफ़रू औलियाहुमुत ताग़ूत, ऐं जेके काफ़िर आहिनि, जेके मुनकर आहिनि, जेके नबीअ खे नथा मञनि, शरीयत ते नथा हलनि, औलियाहुमुत ताग़ूत, हिते बि औलिया जो लफ़्ज़ आया, हुते बि औलिया, उहे औलिया आहिनि दोस्तनि ताग़ूत जा, यानी शैतान जा। ॿ ॿुधाया, या औलिया अल्लाह या औलिया शैतान। औलिया अल्लाह ही जेके भॼंदा अचनि था, मस्जिद में डोड़ंदा अचनि था, नमाज़ लाइ फ़िक्र लॻो पियो आहे, क़ुर था पढ़नि, तिलावत, इहे त औलिया अल्लाह आहिनि न। जे औलिया अल्लाह न हुजनि हा त छो कमु कनि? त क़ुर त ॿुधाए त हिकिड़ा आहिनि औलिया अल्लाह, अल्लाह जा वली, ॿिया आहिनि औलिया शैतान ताग़ूत, यानी शैतान। ॿ आहिनि। हा, ॿी ॻाल्हि ज़रूरु आहे, उन में रुतबा आहिनि, रुतबा आहिनि औलिया अल्लाह में। जिन घणी इबादत कई, तिलावत कयूं, नमाज़ूं पढ़ियूं, तहज्जुद पढ़ियूं, दीन ते कमु पिया कनि, शरीयत ते हलनि पिया, उन में तकलीफ़ बसाइनि पिया, उन्हनि जा रुतबा मथे, उन्हनि जा रुतबा मथे आहिनि। पर आम मुस्लमान जंहिं कलमो पढ़िया उहो औलिया अल्लाह आहे। जे औलिया अल्लाह न चवंदासीं त औलिया शैतान थींदो। हाणे माण्हुनि सम्झो त हाणे जेके कुबा ठहिया पिया आहिनि, क़बरुनि ते मथां ठहिया पिया आहिनि, इहे आहिनि औलिया अल्लाह। हिकिड़ो मूंसां बहस कई, पोइ इन्हनि ते कुबा ईअं ठही विया आहिनि। अंबरा हिकिड़ो त उन कुबो ठारायो वाशरूम जे मथां, पोइ बसूं गाॾियूं वञनि पियूं त बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, अड़े जिन भाग आयो वाशरूम अथई, हमाम अथई, ऐं उन ठाराया तव्हां जॾहिं बेवकूफ़ बनाने जे लाइ, त माण्हू बि हिते इहा न त भई उहो अलाए केरु आहे, क़बर बि आहे या न। गाजी शाह जे उठण जो तवाब थिए, ॿिलीअ जे पास सजदा कनि क़बरुनि ते। असां रोल हूंदो त पुछंदो गाजी शाह गुलनि सां धौकणियूं धारे, गाजी शाह गुलनि सां धौकणियूं इस्लाम जे ख़िलाफ़ु, शरीयत जे ख़िलाफ़ु, वरी हुनखे ॿाॾाए पियो त बाबा ॾाढो भलो कमु। गाजी शाह गुलनि सां धौकणियूं धारे,
अंधनि खे थो अखियूं ॾियईं जॾनि खे थो जियारे अंधनि खे थो अखियूं ॾियईं जॾनि खे थो जियारे गाजी शाह जे पाड़े सुका वण सावा थिया वाह बि ताईं कोन मञंदो वाह बि ताईं कोन वरी वीचारी इहो बि चए इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि केॾी जहालत आहे हाणे धोकड़ियूं ॿियूं टियूं गजनि इहो त शैतानी आवाज़ आहे इन खे बि पाॾाए त माना गाजी शाह गुलनि सां धोकड़ियूं धारे अंधनि खे थो अखियूं ॾियईं जॾनि खे थो जियारे गाजी शाह जे पाड़े सुका वण सावा थिया अलाह कोन कया शाह अब्दुल लतीफ़ हितां जे पुट थो ॾे बुज़ुर्गनि ओलियानि जो अदब एतिराम आहे ओलिया अलाह जेके एॾे असीं मञूं था पर शिरक कुफर ॿियो ग़लति दादनि खे जन पंहिंजा विझंदा आहिनि ईअं करियो वठियो पंहिंजा असांजा पुट थिया शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾिना अरे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे पाण खे न पुटु ॾेई सघियो न नियाणी ॾेई सघियो तव्हांखे ख़बर हुअणु खपे नबी ऐं रसूल बि घुरंदा रहियो केरु चवंदो त मूंखे पुटु न थिए या औलाद थिए औलाद न थिए पोइ हुनखे न अलाह पुटु ॾिनो न नियाणी ॾिनी क़ुरान थो ॿुधाए सूरत शूरा या बिनी में छा विना अथऊं या बिनी छा ज़ुकोर ऐं जो ज़बुज ज़ुकरानो विना था वही जाल में छा वक़ीम अलाह थो चए जंहिंखे वणे में त पुट ई पुट ॾिया नियाणी ॾिनासीं जंहिंखे वणे में चए नियाणियूं नियाणियूं ॾिया पुट ॾिनासीं हाणे मूंखे अलाह साईं अलहमदिल्ला 8 पुट ॾिना घणेई चोसि नियाणी मिले पर कान अलाह जे हथ मां न ऐं जंहिंखे पुट ई पुट नियाणी कान्हे जंहिंखे वणे में त अलाह चयो मुंहिंजे हथ मां पुट ऐं नियाणियूं ॾिया कॾहिं वही जाल में छा अक़ीम आहे जंहिंखे वणे अक़ीम करे छॾिया न पुटु ॾियांसि न नियाणी ॾियांसि अलाह चयो मुंहिंजे हथ मां क़ुरान पढ़नि कोन था न क़ुरान जेकॾहिं पढ़नि तर्जुमो पढ़नि अनपढ़ियल आहे क़ुरान मोबाइल में तर्जुमो हणी वई ॿुधे रोज़ानो हिकिड़ो सिपारो ॿुधे शिरक बिदअत खां बची वेंदो पर मौलवियुनि जो भलो थिए जो क़ुरान पढ़णु नथा छॾनि तर्जुमो न पढ़िजो गुमराह थींदो पोइ गीता पढ़ूं तोरे ते इंजील पढ़ूं छा पढ़ूं इहे मौलवी जेके जहालत ॾे वठी वञनि हुननि ख़बर आहे त क़ुरान पढ़ंदा त पोइ असांजी दुकानदारी कान हलंदी आयत पढ़ी चवंदो बाबा क़ुरान ईअं पियो चए तूं मौली छा थो चईं कूड़ो कूड़े जो पुटु आहीं इन करे न हुजे बांस न हुजे भॼे बांसरी न क़ुरान पढ़ंदा न सम्झंदा ऐं ईअं कमु पियो हले असांजी पीढ़ी मुरीदी पई हले मूंखे यादि आहे त मके में अराफ़ात में हिकिड़ो असांजो क़ौम जो राहू हुयो हयात नालो हुयुसि उहो वीचारो काठियूं वग़ैरह करे अंगर ठाहे पोइ सॼो ॾींहुं वेठो क़ुरान पढ़ंदो तर्जुमे सां सिंधी में क़ुरान मजीद पियो पढ़ंदो पोइ जॾहिं हुते तक़रीर करणु वेंदा तूं आयतूं शिरक जे ख़िलाफ़ ॿियो टे यकदमि साईं बिल्कुलु सही आहे साईं बिल्कुलु सही आहे मूं पाण पढ़ियो आहे क़ुरान में मूं पाण पढ़ियो आहे हाणे इन मौलीअ भले 100 ज़ोर लॻाए चवंदो तूं कूड़ो कूड़े जो पुटु आहीं मूं क़ुरान पढ़ियो आहे क़ुरान ग़लति तूं सचो इन करे न क़ुरान पढ़ंदा न सिखंदा न वरी इन ॻाल्हि में ईंदा त भले त जाहिल हुजनि असांजे पोयां हलनि मौलीअ जी दुकानदारी बि हले प्यारा भाइरो ईअं न कयो क़ुरान खे पढ़ो तर्जुमो पढ़ो बच्चनि खे क़ुरान पढ़ायो उन्हनि खे आलिम बनायो दीन जी ख़िदमत करियो इहे तव्हांजो सदको जारी अथव मरी वञण खां पोइ माउ पीउ ॾिसंदा हेॾो रुतबो असांजो मथे थी वियो अच्छा भाउ तुंहिंजो पुटु आहे हाफ़िज़ आहे कारी आहे आलिम आहे तुंहिंजी नियाणी पढ़ियल आहे जेतिरो बि क़ुरान पढ़ंदा हिकु सिपारो 2 सिपारा जेतिरो अजुर सवाबु एतिरो ई अजुर सवाबु उन्हनि माउ पीउ खे बि पुछे इहो तव्हांजो सदको जारी अथव असुलु तव्हांजी मिल्कियत आहे अंग्रेज़ बनाए छॾियो डॉक्टर बनाए छॾियो इंजीनियर बनाए छॾियो अमेरिका में ॿियो रहे अलम त कोन थो नमाज़ कोन पोइ माउ पीउ जे लाइ छा दुआ कनि मय्यत सलाद अहलु मालु अमल 3 शयूं वञनि जो अहल माइट मिट बि वञनि था माल बि वञे थो अमल अमल जेको हूंदो ॿियो सदक़तुन जारिया कहिड़ो आहे इल्मु जेको पढ़ाई थो माण्हुनि खे
इल्म ॾिनो अथसि, क़ुरान कारी आलिम पढ़ाए पियो। ऐं वलदुन सालिहुन यदऊ लह, अलाह रसूल औलाद सालियो हुनजे लाइ दुआऊं घुरे। इहो अथव तव्हांजो सदको जारियो। वाह औलाद सालियो, पढ़ियल ई कोन हूंदो त छा दुआऊं कंदो। तंहिंजे करे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, आलिम बनायो, इहो तव्हांजो सदको जारी आहे। मरण खां पोइ अदाल अलल ख़ैर कफ़ाइल, रुॻो सुठी ॻाल्हि ॿुधाई था, नमाज़ पढ़ो, नमाज़ थी पियो, तोखे बि ओतिरो अजर सवाबु थींदो। हाज़ा वसल्लु वसल्लिमु रहमकुमुल्लाह अला ख़ैरिल वरा الرسول المجتبى والنبي المصطفى والحبيب المرتضى كما أمركم ربكم جل وعلا وقال عز من قائل إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين يا رب العالمين يا رحمن يا رحيم يا حي يا قيوم يا رب العالمين يا ذا الجلال والإكرام اللهم اشف مرضانا مرضى المسلمين या अल्लाह जेके बीमार आहिनि मरीज़ आहिनि उनखे शिफ़ा कामिल नसीब अता फरमाए। या अल्लाह जेके बे औलाद आहिनि उनखे साल औलाद अता फरमाए। या अल्लाह जेके फ़ौत थी विया आहिनि उनजो क़ब्र मुनव्वर फरमा, उन्हनि जा दर्जात बुलंद फरमा, उन्हनि खे आला मक़ाम जन्नत में ॾे। या अल्लाह फ़लस्तीन जा मुस्लमान वीचारा बेयारो मददगार आहिनि, उन्हनि जी ग़ैबी खां मदद फरमा। असांजा मुस्लमान मुल्क उन में गैरत कान रही आहे, तूं क़ादिर आहीं, तूं करीम आहीं। या अल्लाह दुआ था घुरूं असांजो ख़ात्मो ईमान ते थिए, कलमे ते थिए। या अल्लाह असांखे क़ब्र जे अज़ाब खां बचाइजांइ, जहन्नम जे अज़ाब खां बचाइजांइ। या अल्लाह असां सभिनी खे क़यामत ॾियारे जन्नतुल फिरदौस नसीब कजांइ। वसल्लल्लाहु तआला अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन आमीन या रब्बल आलमीन।